अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सरबराह इमरान ख़ान क़ौमी असेंबली जे 8 तकनि मां 6 ते कामयाब। इमरान ख़ान ANP ऐं मुस्लिम लीग नून जे अहम अॻवाननि खे शिकस्त ॾेई छॾी। कराची ऐं मुल्तान जे तकनि ते पीपल्स पार्टी PTI खे शिकस्त जो मज़ो चखायो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कराची ऐं मुल्तान मां PTI खे अलविदा। इमरान ख़ान खे शिकस्त ॾियण ते भाइरनि मूसा गीलानी ऐं अब्दुल हकीम बलोच खे मुबारकबाद पेश करियां थो। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद अहमद लाल हवेली ख़ाली करण वारे हुकुम खे अदालत में चैलेंज करे छॾियो। एडिशनल सेशन जज ख़ुर्शीद आलम भट्टी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे डायरेक्टर औक़ाफ़ खाते खे नोटिस जारी करे छॾिया। शेख रशीद चयो आहे त लाल हवेली 90 नाहे, लाल हवेली तारीख़ आहे जंहिंखे केर बि मिटाए नथो सघे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां रिस्क अलाउंस ख़तमु करण ऐं पघारुनि मां कटौती ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। OPDs जो बाइकॉट, हज़ारे मरीज़ रुली विया। दरिया ख़ान मरी भरिसां दरगाह सैयद याक़ूब अली शाह जे गादी नशीन जी 4 वरियनि जी मासूम न्याणी जो गलो कपियल लाश हथ। नींगरी गुज़िरियल सुबुह खां गुम हुई। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। नाज़रीन, हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।